हाणे हेरे हेरे बुधो चओ अली साईं के जेको नथो मने उन ते लानत न पर लख लानत चओ ॻाल्हायो ई नथा मचे जेको अली साईं के न मने उन ते लानत न पर हेरे 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 मारे ख्याल कर असां त इहे चवंदा आहियूं अली अलिया शेर जलिया हक़ जो वलिया शेर नरा शेर बबारा फाते खैबरा इल्म जो घर आ फैज़ जो दरा दुनिया के खबर आ अली हैदर करार आ शेर जरार हथ में तलवार आ जेको काफर जे फिन्नार आ इन करे अली सां असां जो प्यार आ कन खोले बुधी छड असां देवबंदन जो अकीदो आ अली ओभर का तलवार खणे ओला का मां जो बच्चो जायो ही कोने अली जे सामो अचे अरे पर कुरान थो चवे कालू सलामा अचण सा छा पिया चवण इब्राहिम सलामती हुजे तो इए छो न चेस या अली मदद भेज भेटाई कर मुल्क मिठाई इए चई फरमा तो कुरान वाला कद जावा तो रसूलना इब्राहिम बिन बुशरा अचण दा चण पे कालो सलाम ओ इब्राहिम सलाम दी हुजे तो ते अस्सलाम वालेकुम इब्राहिम अलैहिस्सलाम छा पे चवने काल सलाम तहां ते भी सलाम दी हुजे जागो था छा चे अची करे अस्सलाम नहीं है ना वरी ता बुधो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते था वञन अल्लाह ताला फरमायो पाण फरमायो मां पंहिंजे रब खे ज़ाहिरी अखियुनि सां 10 दफ़ा ॾिठो घणा दफ़ा नबी साईं 10 दफ़ा अल्लाह जी ज़ियारत कई आहे इन ज़ाहिरी अखियुनि सां 10 दफ़ा मां पंहिंजे रब खे ॾिठो अल्लाह ताला फरमातो सोना नबी छांदो थई नबी पाक सल्लल्लाहु छा पिया फरमान अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात साईं जानी इबादत बे तो जेलाओ कौली इबादत बे तो जेलाओ ज़बानी इबादत बे तो जेलाओ अल्लाह ताला छा पियो फरमाया से तारीफ कर मुंहिंजा मोहम्मद अरबी जैसे मां तुझी तारीफ छा कयां तू पंहिंजी तारीफ पाण थो ॼाणे अल्लाह छा जो याली मदद नबी हक मौजूद है नबी अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु अदा जेको अली साईं के न मने उन ते लानत मुसलमान त नाहे पर इंसान भी ॻाल्हायो पर अली वारो सामान असां देवबंदन वटा तहां वट कोन्हे चो तवज्जो आहे जागो था अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु मुंहिंजा नबी मुंहिंजी सलामती भी तुझे मथा रहमत भी तुझे मथा बरकत भी तुझे मथा कसम तवाला जो अल्लाह पंहिंजे नबी खे मेराज वारी रात सलाम कहिड़ो चयो ॻाल्हायो यार साईं भला जन्नतनि जा सलाम कहिड़ा हूंदा फरमा तो कुरान वसी कल्लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन हे कुरान तो फरमाए क़यामत ॾींहुं टोलन जा टोला जथन जा जथा काया वींदा जन्नत ॾे जीअं जो जन्नत जे दरवाजे ते पुॼंदा जन्नत जा दरवाजा खोलंदा मारे ख्याल हेॾे मारे ख्याल कयो जन्नती जन्नत हा हेरे बुधो टोलन जा टोला जथन जा जथा काया वींदा जन्नत ॾे जीअं जो जन्नत जे दरवाजे ते पुॼंदा जन्नत जा दरवाजा खुली वेंदा अंदरों नूरी मलाइक जन्नत जा खजान जी दारोगा बीठा हूंदा इएं त न चवंदा हक़ मौजूद सदा मौजूद न इएं त न चवंदा या अली मदद मौला अली मदद न कुरान तो फरमाए चवंदा सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन हे कुरान तो फरमाए चंदन ओ जन्नतियों अस्सलाम अलैकुम ओ जन्नतियों सलामत रहो वनो हमेशा जन्नत में खुश रहो कोने ता जो ख्याल ता हेरे थारे तो अजायो मुखे मथो दाणा ता गाल समझो था त मां या गाल क्या न त हथ कढा ता जा अब जन्नती जन्नत में वेंदा जन्नत जे बुधो टोलन जा टोला जथन जा जथा काया वींदा
जिए जो जन्नत के दरवाजे ते पहुंचाओ। कुरान तो फरमाए हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा। कुरान तो फरमाए जिए जो जन्नत के दरवाजे ते पहुंचाओ, जन्नत जा दरवाजा खुली वेंदा, अंदरों नूरी मलाइक जन्नत जा खजानची दारोगा बीठा होंदन। कुरान तो फरमाए चौंदन सलामुन अलैकुम, छा चौंदन सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन। ओ जन्नतियो सलामत रहो, वञो हमेशा जन्नत में खुश रहो। जन्नतन जो सलाम भी चओ इहो हूंदो, चओ छो न था यार, कलर में बिज थो हरिया मां भी। अब जन्नतन जो सलाम भी कुरान तो फरमाए हम वादवा जो हम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन लहुम फीहा फाकिहतुन व लहुम मा यदऊन सलामुन कौलन मिर रब्बिर रहीम। कुरान तो फरमाए जन्नती जन्नत में वेंदा, जन्नत जे बागन में होंदा, जन्नत में हूरा पढ़ने दो मां। सुभान अल्लाह, आस्ते चयो मां समझा ता माटियल हा ता माइन जा मारियल हो। सुभान अल्लाह, हूरन ते न चयो मां समझी वियुम। खीर जो सड़ल लस्सी के फूका दे, नांग जो खाधो नोड़ी खां पियो ॾिजे, है ना। मौली साहब हुयो वाइज़ करे पियो, चवंदा अल्लाह साईं हिक हिक जन्नतीअ खे 70 हूरा पढ़ाई दो। हमरा जी घरवारी जो को नालो हूर हो, उथी करे चवंदा मौली साहब घणियूं, चे 70, चे खुदा खुदा करे हिकड़ी हूर घर में आ त मुंहिंजो ॾींहुं राति लोलो रतो आ, जे 72 उते मिलियूं त मुंहिंजो हशर कहिड़ो थींदो। तहां सुभान अल्लाह न चई मां समझा ता हिते ई माटियल हो शायद, है ना। हाणे ज़ोर सां मयारा थो ॾियांव तॾहिं था कयो। कुरान जा तो फरमाए ओ जाती जन्नती जन्नत में वेंदा, जन्नत जे बागन में होंदा। पाण फरमायो कुरान तो फरमाए जन्नत में होरा पढ़ाई दो मान, पर जन्नतन के अल्लाह जे तरफों सलाम पिया मिलंदा। फरमाए तो कुरान सलाम कौलम मिर रब्बिर रहीम। मालूम छो तो सलाम इहो आहे जेके सुन्नी था जागो था, बाकी बियो इस्लाम जो सलाम नहीं बाबा।